त का भी गाल काने का जका असां लिकाई हुजे। तू तो अजायो वहम भी करी। सच में न मां वहमन में विकोड़जी वई आं। किथे तुंहिंजो अकबर जो निकाह त नाहे थियल। जेकॾहिं न ईअं आहे पोइ मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि। मुंहिंजे खून जी ज़िम्मेदार तूं हूंदी आहे। एतिरी नंढड़ी ॻाल्हि जी करे तू पंहिंजो पाण खे मारींदी न? या तुंहिंजे लाइ नंढड़ी ॻाल्हि हूंदी, मुंहिंजे लाइ न। मां कॾहिं बि पंहिंजे मथां बहाज बर्दाश्त न कंदसि। थी सघे मुंहिंजो अकबर खान जो निकाह थियल हुजे। या तो अॼु ॻाल्हि कई आहे, ॿीहर कॾहिं ज़ुबान ते इहा ॻाल्हि न आणिजां। जा मां तो मजाक भी कयां ऐं तू अजायो होश मां पी वनी। मां अहिड़ो मजाक कॾहिं बर्दाश्त न कंदसि। जेकॾहिं इहा मजाक न हुजे हकीकत हुजे त पोइ कोर्ट में वठी वञी अकबर खे तुंहिंजी तलाक कराईंदसि। पोइ जीजा जल्दी कर तो सुठो वकील बदी छॾ ऐं तू कोर्ट वञण जी तैयारी कर। मां चवई थी मूंसां मजाक न कर। जीजा मूंखे इहो त ॿुधा, जिंदगी में कॾहिं खिली आहीं? जा सदाई इहे कावड़ वारो मुंह हूंदो अथई। तू मूंखे छॾ, वञी चांहि करे घणो ई मथे में सूर विधो अथई। जीजा भला इहो त ॿुधा, भला ॻोठ कॾहिं वेंदीअ? छो ॻोठ वञा? जे तूं ऐं अकबर हिते अकेला रहो। हाणे अकबर खान शहर ईंदो किथे आ? मां ॻोठ वेंदसि न त हू ज़ाहिर आहे हिते ईंदो। पोइ जे ॾींहुं अचे त तू खणी गॾु अचिजांइ। अजायो हाणे सवाल न कर, वञ चांहि करे न बाबला न, तू आयो आखिर। बाकी बाबा मुक्की जी इजाजत मां कोन ॾी। ॻाल्हि आहे सिधी। बाबा की 5 ॾींहं अचे त बचाए। बाबला 4 ॾींहं सब्र। 13 तारीख़ अची कुंवार खे वनवाह में विहारे वञो। 14 तारीख़ ॼञ वठी निकाह विझी मुंहिंजी छोकिरीअ खे वठी वञो बस। कीअं पुट खजण? बाबा तो कॾहिं ग़लति ॻाल्हि आयो ई न आहे। असुल सोराना सच। पर मां तव्हां में उमेद रखी आयो। शादीअ में बाक़ी 4 ॾींहं बचा। तव्हां असांखे इजाज़त ॾियो, असां कुंवार खे वनवाह में विहारियूं। ॾिस पुट, ॾिस पाण ॾिस, हिन वक़्त केॾी गर्मी आहे। ॾिसे नथो त कांव जी अखि पई थी निकिरे ऐं हे ॾिस पाणी लॻा पिया आहिनि, ॿोॾि में लुड़ी आया आहियूं। ऐं ॿियो त मुंहिंजो घर बि निटाणो उस में आहे यार। हेड़ी गर्मीअ में जो छोकिरी अंदरि कोठीअ में वेहे त मुंहिंजा बाबा साईं त छोकिरी बचंदी। पर इहा त रस्म आहे जेका असांखे पूरी करणी पवंदी। बाबा जेकॾहिं तव्हांखे रस्म पूरी करण जो एॾो शौक़ु आहे त पोइ हिकिड़ी एसी वठी अचो ऐं उन सां गॾु मिस्त्री बि वठूं अचिजां। अचे कमरे में हणी वञे, कमरो थधो थिए, पोइ अची तव्हां छोकिरीअ खे वनवाह में विहारियो। एसी? हा उहा बि 2 टननि वारी हुजे, मथां 1.5 टन वारी वठी अचे। बाबा एॾी एसी त हुजे न, मुंहिंजो कमरो वॾो आहे, थधो त थिए न घटि में घटि। बाबा उन खां वॾी न हूंदी। ईअं था कयूं, तव्हांखे पूरो एसी प्लांट था हणाए ॾियो। हीअ ॻाल्हि त ॿुधो, छोकिरी था परणायो या कारोबार था कयो? नाराज़ छो थो थिए पुट, नाराज़ छो थो थिए? बाबा तकड़ तव्हांखे आहे न, मूंखे त तकड़ कान्हे का। अञा त मां चवां पियो त सियारो अचे, थधि पए, थधिकार थिए त कमरा बमरा ठहरनि। ठीकु आहे ठीकु आहे, असां 13 तारीख़ ते ईंदासीं, छोकिरी खे वनवाह में विहारे ईंदासीं। हली हली उठ ते चढ़ियो आयो। बाबा कुछ सोच, 13 तारीख़ में बाक़ी 4 ॾींहं बचा आहिनि। इहो सोच त उन ॾींहुं छा करणो आहे। धीअ दादली तूं परेशान न थी, मूं सभु कुझु सोचे छॾियो आहे। इन्हनि खे इहा ख़बर कान्हे का अलाए छा त निज़ाम नागो आहे, नागो। जंहिंखे कखे तंहिंखे मौत चखे। मां जेको तोखां सवाल पुछो हुनजो मूंखे जवाब ॾे। ॿुधाए त चुकी आहियां त मां ज़ियारत जे लाइ वई हुयसि। मुंहिंजो वरियाम सां को बि प्रोग्राम न हुयो ठहियल। मूंखे नाहे ख़बर त वरियाम उते कीअं पहुतो। ठीकु आहे, मां मञा थो त वरियाम ओचितो अची उते पहुतो, पर तूं त ॿुधाए, तूं वञो त साइड ते छो मिली? वरियाम ज़िद कयो। वरियाम ज़िद कयो?
ॿुधाए त मूंखे तुंहिंजो हुन सां रिश्तो कहिड़ो आहे जो हुन सां वञी तूं साइड ते बीठी ऐं हा उनजे हथनि में हथ विझी कचहरियूं करण लॻी मां उनखे जवाब ॾिनो पर पर हू पाण ई ज़िद करे बीठो हुयो। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त तुंहिंजो रायो अञा ताईं वरियाम जे पासे न आहे। जेकॾहिं ईअं न हुजे हा न त तूं वरियाम सां ॻाल्हाई न। वरियाम ज़िद कयो ऐं तूं उनखे नाराज़ करण ई न पई चाहीं ईअं। तूं ग़लति तो मक़सद कढी। जेकॾहिं मां ग़लति मक़सद थो कढां त तूं ई सम्झाए मूंखे त कहिड़े कारण तूं वञी हुन सां साइड ते मिली ॿुधाए मूंखे। वरियाम छा तुंहिंजो भाउ आहे सोट आहे मासा थिए छा आख़िर ॿुधाए मूंखे। रिश्तो तुंहिंजो कहिड़ो थो हुन सां लॻे। इहा मुंहिंजी ग़लती आहे। कॾहिं तूं हुनखे घर में थी घुराए कॾहिं दरगाह ते थी घुराए कॾहिं त तूं रातियुनि जो बि ॻाल्हाईंदी हूंदी जंहिं वक़्तु तूं फोन ते ॻाल्हाए थी उन वक़्तु तुंहिंजो दिमाग़ सही आहे ऐं जंहिं वक़्तु मां तो घर ॾे अचां त तोखे इहो जिन थो अचे अलाए काॾूं। इहो त ॿुधाए मूंखे केतिरो वक़्तु इहो तुंहिंजो ढोंग हलंदो। गोरा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। जेकॾहिं मां एॾी ख़राब आहियां मूं मां एॾो तूं तंग आहीं त पोइ मूंखे तलाक बस सदोरी बस अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ बि न। ऐं हा इहो पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ मां कढी छॾ त मां तोखे तलाक ॾींदुसि ऐं पोइ वञी तूं पंहिंजे हिन आशिक सां शादी कंदी। यादि रखे छॾ हिन ई घर मां तुंहिंजो जनाज़ो निकिरंदो। ऐं ॿी ॻाल्हि हाणे जेकॾहिं का बि ग़लती कयई त टंगू ॿाहूं भञी खट भेरो करे छॾींदुसि। हालत ॾिसो था वॾा वो पोड़ो ड्रम पहिरियां चए थो त मूंखे एसी हणाए ॾियो पोइ छोकिरी खे वनवा में विहारियो। दिल त चवे पई त हुनखे उते ई बंदूक हण रदा गुलू मारे वेठो असांखे। चई सच वात जो एड़ो खराब आ दिल चवंदी आहे त वात वारी बंदूक ठोक ॾेसि पर गुलू जे करे सभु कुझु बर्दाश्त करणो थो पए। अदा इहा तव्हांजी महिरबानी सिर्फ़ एतिरो सदु कयो जो संग करी वठोसि उते निभागे खे दर टपण मां बि कोन ॾींदुसि। वॾो कमीनो थई तूं चई थो त असां उनखे दर ई न टपण ॾींदासीं। हू असांजे घर खां ॿाहिरि निकिरंदो ई न वेठो ई वेठो हूंदो। अदा पोइ हुन निभागे खे पादरो हण बि सवला थींदा। हिन वक़्तु असां मजबूर आहियूं। वाह दा गुलू वाह पंहिंजे सोरे खे पादर हण दे कुल कर कुझु अकुल कर। पादर तव्हां हणजोसि लाज़मी थो रही आहे त मां हुनखे सटको ॾियां। इहा बात जी ॻाल्हि आहे पर हाणे उनखां संग कढण वॾी ॻाल्हि आहे। मूंखे शक आहे त हाणे 13 तारीख़ ते ॿी का बुलाटी न खाए। अदा हिन निभागे खे पिंजोड़ में हठीको करे रखीसि हाणे हिनखे फिरण कोन ॾिजाए। मां चवंदुसि मलार त उनखे छॾे ॾियऊं हिकु न हिकु सिटरी वेठो आहे। एॾा कूड़ थो हणे मां त इबरत में पइजी वञा थो त इहे कूड़ ठाहे कीअं थो। अदा वॾा दिल्ली जो ठग आहे ठग हुनमें गैरत कहिड़ी हूंदी जेको न्याणी जा पैसा थो वठे। बस रुगो हुन खां संग कढी अचो पोइ जेकॾहिं आयो न ठोकींदासीं वात वारी बंदूक। मिठा लड़ा बाबा मूं जॻह जे ग्राहक सां ॻाल्हाए छॾियो हाणे सौदो अॼु थिए या सुभाणे थिए पर महिरबानी करे यार तूं विच में टंग न अड़ाए। ॿुधी तो ॿुधई न बा आऊं चवई थी पुट सच पच हिन मोए जो दिमाग़ थी वियो अथई हाणे ख़राब। हिकु गितू में वञी डॉक्टर सां ॻाल्हाए तुंहिंजो दिमाग़ खोले को साफ़ करसि न त वेठो थाप हणंदो। हा मां बिल्कुलु चई तूं सच थी 100% सच थी चई त बाबा जो हाणे किथे न किथे इलाज कराइणो पवंदो। मुंहिंजो दिमाग़ दुरुस्त आहे बिल्कुलु ठीकु आहे मुंहिंजा नट बुल्ट दिमाग़ जा बिल्कुलु टाइट आहिनि। इलाज जी मूंखे ज़रूरत कान्हे माणे खे वॾी ज़रूरत आहे कंहिं वॾी अस्पताल में कंहिं यूनिवर्सिटी वारी अस्पताल में वञी दाख़िलो कराईसि। रही ॻाल्हि हिन घर जी तव्हां कुझु कयो या न कयो मां त हीअ जॻह खपाईंदुसि जेसि ताईं मां तव्हांजो ढींगो ढेरी न कंदुसि न
तेस ताईं मूंखे सुख जो साह खणणु हराम आहे। चङो बाबा मूंखे इहो त ॿुधाए पहिरियों त केरु आहे जेको ही घर ख़रीद कंदो? जवान वेठा आहिनि, मथे मुड़ुस वेठा आहिनि हिन घर खे ख़रीद करण जे लाइ। ॻाल्हाई किथे थो पुट? भला मां बि त ॿुधां न त केरु थो हिन घर जी क़ीमत लॻाए? इहा ॻाल्हि न कर पुट, इहा ॻाल्हि पंहिंजे दिमाग़ मां कढी छॾ। तो कहावत ही मुड़ुस माण्हू मुल्क में पिया अथई, मां अहिड़े मुड़ुस माण्हू सां सौदो कयो जो हू पाण ई जॻह ख़ाली कराई अथई पुट, इहे फटाफट कढंदई न घर मां। ॻाल्हाई किथे? मां बि ॾिसां थी इहो कहिड़ो आहे जेको ही घर तो ख़रीद करे। आई तोसां गॾु उन जूं बि टंगूं न मूं भॻियूं आहिनि न त मुंहिंजो नालो बि जादो न आहे। हा तूं वठी अच सामान सौदो वठी अची त अची वेहनि, बाबे जो घर अथनि जो अची हिते वेहंदा। हाणे तूं त विच में ॼाणी न, मिठल पुट मूंसां वाइदो करे चुको आहे, तूं वेठी थी हरू भरियूं टंगूं हड़ाई। हट कर वेही रहो। बाबा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, इहा इज़त आहे। मां तोखे इहो कॾहिं चयो आहे त तूं घर विकण? पाण ई सोच, जेकॾहिं घर खपायोसीं ऐं ॿाहिरि रोड ते हली वेठासीं त छा सॼो ॻोठ थूकूं कोन हणंदो? सभई इहो न चवंदा आहिनि त हाणे सुञा थिया आहिनि, पिननि था, घर था खपाइनि? कुझु सोच कुझु सम्झ। बाबा केरु चए थो छा थो चए केरु नथो चए उन सां मुंहिंजो को सरोकार कोन्हे। बाबा हर हाल में मूंखे ही घर विकिणणो आहे, खपाइणो आहे। बाबा ये मुंहिंजी मिल्कियत आहे, मुंहिंजो हिसो आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे। मां हिनखे विकिणा, खपायां, लूलर हणा, हिनखे ढेर करियां, मुंहिंजो ढींगो ढेरी थिए या न थिए, तव्हांजो बाबा कुझु बि न। छाजो घर अथई? छाजो घर अथई? छो ही पुट वेठो आहे, हिन जो हिसो आहे, आऊं जेरी जागदी वेठी आहे, मुंहिंजो हिसो आहे जो हाणे तूं विकिणी पियो घर। कहिड़ो पिड़े ॾाढा तोखे ॾाज में ॾिनो आहे? हिसो आहे तुंहिंजो, बस बाबा बस, हाणे घणो ॻाल्हायो ख़ुदा जे वास्ते, मां ॿाहूं थो ॿुधाए, हाणे बस कर। ही घर तोखे मां कॾहिं बि विकिणण कोन ॾींदुसि। इहा मुंहिंजी ॻाल्हि तूं पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾ। पुट घर त मां खपाईंदुसि, पोइ भली मुंहिंजो ढींगो ढेरी थिए या तव्हां ॿिन्ही जो ढींगो ढेरी थिए, मां घर खपाईंदुसि। कम तो चङो कर, अकबर मथां हमलो सुठो कयो, पर हुनजी भलाई जे बटन इंचन ता तव्हां घुसी विया। बाबा जेकॾहिं अकबर खान सां विढ़णो हूंदो न त हुनजे सीने ते लत रखी पोइ निशानो कंदुसि, बाक़ी इहो कमु मुंहिंजो कोन्हे। मूंसां तो पकाई कर, छा वञी अकबर खान खे ॿुधाईंदुसि छा? इहो कमु असांजो न आहे, इहो कमु ॿिए कंहिंजो आहे। जेॾी असां कमु कयो न, सिधी गोली अकबर खान के सीने में ठोकींदासीं ऐं पोइ असां सरेआम चवंदासीं त इहो कमु असां कयो आहे। पोइ न कमु देर छो था कयो? घुमा चल अकबर खान खे। नवाब हू असांजो ॾोही आहे। यार गुल्लू, कहिड़ो अकबर खान तव्हांजो सॼण आहे जो तव्हां उन मथां एतिरी रिआयत पिया कयो? नवाब, जेकॾहिं रेस असांजो सॼण न आहे न त असांजो दुश्मन बि न आहे। पोइ असां तो पंहिंजे लाइ वठूं खॾू कोटींदा। मलार तई भले खनो नाला खॾू न कोटियो, पर केॾे एॾी वॾी खॾ कोटींदो हुयो अकबर खान तव्हांजे लाइ, ऐं टिनी भाइरनि खे उन में उछलाईंदो ऐं त निकिरी बि कोन सघंदा हो। नवाबो जॾहिं वक़्तु आयो न त पोइ सोचींदासीं, बाक़ी तूं इहो न सोच त को असां तुंहिंजी बछ ते बंदूकूं खणी माण्हू मारींदासीं। गुल्लू, मां तव्हांखे बछ कोन थो कयां, मां तव्हांखे हिकिड़ी सलाह थो ॾियां, सलाह। नवाब तूं असांजो केतिरो सॼण आहे इहो असां ख़ूब ॼाणूं। गुल्लू, तव्हां ऐं असां पाण में हाणे मिटी कई आहे, आउं तव्हांजे लाइ दिलि में मेर न रखंदुमि, पाण हिक ॿिए जा सॼण थी रहंदासूं। बहितर बि इहो आहे त असां हिक ॿिए जे तरफ़ां दिलूं साफ़ रखूं। जेकॾहिं नफ़रत जनम वरितो न त तव्हां ख़ुशि रही कोन सघो। ऐं असां ॿिन्ही धुरियुनि जी भलाई इन में आहे त हिक ॿिए लाइ खॾू न खोलियूं। यार गुल्लू वारा अजाए खोसंदा था वतन, हाणे तव्हां ॿुधायो त आख़िर छा कजे? छा था चवनि गुल्लू वारा? यार हुननि जो झेड़े ते शौक़ु आहे, ॿियो को बि मक़सदु न आहे। जिते मिलनि था उते अॻु वठी बीह था रहनि। जेकॾहिं हुननि जो एतिरो ई दिमाग़ ख़राब थी वियो आहे
त पोइ कयूं हिकु हिकाणी। जेसि ताईं इहो मलाकड़ो कोन थो थिए न त इहे कोन मुड़ंदा। बोलामू मल्हार ऐं गुल्लू खां संता या सुल्तान बि ट्रेडी करे थो? सुल्तान त ट्रेडी नथो करे, पर ज़ाहिर आहे गुल्लू वारनि खे बचत सुल्तान जी हूंदी न। सारंगी गुल्लू ऐं मल्हार आहिनि छिछोरा, उन्हनि खे फॾे खां सवाइ मज़ो ई न आहे ईंदो। उहे त चाहिनि सिर्फ़ इहो ई था त हर वक़्तु फॾो हुजे। ओहो, इन करे मां साथ जो उन्हनि सां अञा ताईं कंहिं ठाहूको झिड़ो कयो ई न आहे। करणो त ईअं ई पवंदो। उन्हनि खे अॻ में ई घणी डर ॾेई चुका आहियूं। जेकॾहिं उन्हनि खे अञा बि डर ॾिनीसीं न त इची में पइजी वेंदा। भला त असांजो बि सुल्तान मथां रहियल आहे वरियाम। गोराम जी अगवा में असां मथां नाहक ज़ुल्म कयूं। जॾहिं त गोराम खे अगवा रईस कयो, उनखे त कुझु बि न चयो। भई हाणे छो न असां गुल्लू खे अगवा कयूं? भई इहा ॻाल्हि बि ॿुधण में आई आहे त 14 तारीख़ गुल्लू जी शादी आहे। ऐं शादी खां पहिरियां हिन गुल्लू खे खंबे खणी हलूं, पोइ सुल्तान वारनि खे ख़बर पवंदी त घणे वीह सौ आहे। असां तव्हां सां गॾु आहियूं, पोइ जॾहिं हुकुम कयो पोइ इहो धमाको तमामु जल्द कंदासीं सारंग, तमामु जल्द। अदा खुदा बख्श, अदा तुझे लाइ लख इज़तूं आहिनि भाउ, पर मां छा कयां? मां छोकिरीअ जो ॿिए हंधि रिश्तो करे छॾियो आहे बाबा। निज़ाम, असां तो में उम्मीद रखी आहियूं। अदा खुदा बख्श कान बाबा, मां छा कयां? छोकिरीअ जो हिकिड़े हंधि रिश्तो थियल। हा, उते फॾो हले थो, दा फॾो हले थो, पर जेकॾहिं उतो रिश्तो टुटे थो त बसि पोइ पहिरियों तव्हां। निज़ाम, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मां छोकिरे खे मोकिलियां त छोकिरी ॾिसी वञे। अदा सावण, भला ॾिसण में कहिड़ो ॾोह आहे? और हिकु दफ़ो छा, पर तूं लख चकर मोकिलेसि, भली ॾिसी वञे। पर हिकिड़ी ॻाल्हि अथई, जेकॾहिं हुतो रिश्तो टुटे थो त पोइ बाबा तव्हां। निज़ाम, पोइ असांखे इजाज़त? अदा मानी टिकी कराए वठूं हा, पर यार जेकॾहिं तकड़ा हो त पोइ बसि पोइ मां छा हलां भला? सुभाणे मुंहिंजो छोकिरो तुंहिंजी न्याणी खे ॾिसण लाइ ईंदो। बाबा अखिन भली अचे, ही बि त उन्ही जो ई घर आहे न बाबा। भली अचे अदा, भली अचे। चङो निज़ाम, माशाअल्लाह। मालिक सणाई, मां अल्लाह निगहबा अल्लाह। बाबा, अदी जो ॿिनि हंधनि ते रिश्तो थियल आहे, वरी टे हंधि बि। पुट, जिते पकल ॿेर हूंदी आहे न, तो उते पत्थर त लॻंदा ई आहिनि न। मुंहिंजा खजण खान, हूअं बि मां तुंहिंजी भेण जा 10 रिश्ता कराया, पर बाबा शादी त उते ई थींदी न जिते लिखियल हूंदो। बस आहे सभु लिखे जो लेख। खजण खान समझंदो कर, माण्हूअ जो ॿूथ भलो न हुजे त ॻाल्हाए चङो। बाबा, ही अचण वारो छोकिरो जे मूंखे पसंदि अची वञे त पोइ? पोइ तुंहिंजी हुन सां शादी कराईंदुसि पुट, शादी कराईंदुसि। ऐं ही जेको 14 तारीख़ ॿई अचनि पिया, इन्हनि खे मूं केरु ॾींदो? जॾहिं मां वेठो आहियां त पोइ धीअ तूं छो थी घबराई? तोखे ख़बर कान्हे का छा त निज़ाम नाग आहे, नाग, जंहिंखे कखे तंहिंखे मौत चखे। राम टक्की जी कहिड़ो कान्हे का? हाणे हूं सम्झो तूं हिन महिल त छोकिरीअ टकूं भाॼी छॾियूं। छा मूंखे मारण सां तुंहिंजी बाहि थुली थींदी? ऐं तव्हां हिनखे सम्झाइण जी बजाए मूंखे मारण जी बचत आलियो। हिन त तुंहिंजो अछो मुंहुं कयो आहे, कुझु बि कोन थो चवई। तूं वती थी सरे आम पंहिंजे सां घुमंदी ऐं ॻाल्हाईंदी। मूं असल हक़ीक़त गोराम खे ॿुधाए छॾी आहे, ऐं तोखे हिन ॻाल्हि जी ख़बर ई कोन्हे त हरूभरू मुंहिंजे मथां इल्ज़ाम छो था हणो? मां पंहिंजे न गुनाहगार अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, ऐं तूं थी चईं त इल्ज़ाम आहे? तूं कूड़ो आहे ऐं कूड़ थो हणे। मूंखे त कूड़ो थी करी, हे ॾंडो ॾिसी थी हथो फाड़े छॾो मैयानी। मता सम्झी त गोराम सां ॻाल्हा। केरु थींदो आहे तूं? हा, केरु थींदो आहे तूं मुंहिंजे मथां हुकुम हलाइण वारो? गोराम,
ये एडो छोरी बात तो पई हड़े तू बात करे भी जोई दादा कदी सां गाला तो छोकरी गाला अजायो बात तू तो हणी या मां तू आतणा हां मां चवे तो बात बंद रख मां छो बात बंद क्या छो मां बात बंद क्या लगी तो तू ये माठ न कर ई सब छाए जो मुझी छोकरी रिधड़ किया था जोने कहीं मारिंदो तू छो आई हां गुरबर इन जगह ते तू जी न खला लायो तू के हथ त लाए दिस सुल्तान के जे तू टंगू भजराई दसे वो असांजे घर अची इन फने खान सुल्तान नाले सां धमकियूं थी दी सो नवाब खे अमा तू वञे ता मां छो वञा मां चवे तो अजायो असां के होश मां न कट निकरे तो निक वञा थी वञा तू होश मां न निकर वञी हाणे ई सुल्तान खे थी मोकलिया ओए ॾिसां थी त असांजी न्याणीअ खे कीअं नथा छॾियो सिर्फ सुल्तान खे न तिनी भान खणियो माल सिद्धो करे थो मारिया मुंहिंजो नालो नवाब ते नवाब लांकन जे पिरनि में त विझंदो आहियां बस चाचा बस न ॻाल्हि न मवाल अजायो मसलो वधी तो त गुराम तो छोरी घर में हिकिड़ो चंबो कोन आयो आहे हमारी बार वञी ॿुधाईंदी त असांजे छोकिरीअ जूं दिलि टंगू भञी छॾियूं अथनि दिला त हुई थींदी जेका हिन खां भलो आहे त छा हू की का मलनी ॾेई छॾीसि जा मूं मां हथ कटंदा त टंगू भञी ॾेखारियईं यही तो क्या चाचा बाहर वन तो मां न जी खल तो लगा खल तो इलाही ॾिसां क्या तो तू खल लाही माई पंजे जी कॾहिं त ॿकिरे खल में खल थींदी पर ठीकु आहे ॾिसूं